ओम शांति। बाप अॼु मिठा मिठा बाबा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा समझाइनि था मीठे मीठे बच्चे। बाप वेही करे समझाईंदा आहिनि। हाणे ॿारनि खे इहे त सुठी तरह मालूम पइजी वियो आहे न कि ॿीहर जो बाप खे ई बिगड़ी ठाहिण वारो चईंदासीं। कृष्ण बिगड़ी के सुधारंदो न आहे। गीता जो भगवान कृष्ण न आहे, शिव आहे। शिव बाबा रचयिता आहे न, ऐं कृष्ण आहे रचना। स्वर्ग जो वरसो ॾियण वारो बाप आहे। स्वर्ग जो रचयिता ही उहो थी सघंदो आहे। स्वर्ग जो ॾियण वारो बाप आहे, छो जी स्वर्ग जो रचयिता ही बाबा आहे न, त वरसो बि ॾियण वारो स्वर्ग जो बाबा ही आहे, शिव बाबा। ये ही भारत जी मुख्य वॾे खां वॾी भूल आहे। श्री कृष्ण के बाबा कोई न चई सघंदो आहे। वरसो बाबा खां ई मिलंदो आहे, ऐं भारत खे ई मिलियो हुयो। भारत में ही श्री कृष्ण शहजादो राधे शहजादी ॻायल आहे। महिमा ऊच ते ऊच हिकु बाप जी आहे। श्री कृष्ण आहे ऊच ते ऊच रचना, विश्व जो मालिक। हुनखे चइबो आहे सूर्यवंशी डीटी डायनेस्टी। सत्युगी दुनिया में जेकी दुनिया में पूरी डायनेस्टी जेकी हलंदी आहे उहा हूंदी आहे सूर्यवंशी डीटी डायनेस्टी। हुनजो पहिरियों राजकुमार केरु आहे? श्री कृष्ण। ऊच ते ऊच रचना आहे न। गीता आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र आहे। सत्युग में त कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदासीं न, संगम ते ई बाप अची करे ज्ञान ॿुधाईंदो आहे। चित्रनि में बि पहिरियों इहे सिद्ध करणो आहे। ॿिन्हिनि जा चित्र ॾेखारिणा आहिनि। गीता जो भगवान ये रचयिता है जो पुनर्जन्म रहे था, न कि कृष्ण रचना। श्री कृष्ण और शिव बाबा ॿिन्हिनि जो चित्र ॾेखारिणो। तव्हां ॼाणदा आहियो शिव बाबा ही हीरे तुल्य आहे, ॻायल बि आहे न, हीरे तुल्य कौड़ी तुल्य। ॿारनि जी बुद्धि में ये रहणो खपे कि बाप जो फरमान आहे मूंखे यादि करो ऐं वरसे खे यादि करो। उहो आहे बेहद जो बाप। कृष्ण आहे हद जो मालिक। भल विश्व जो राजा ठहींदो आहे, शिव बाबा त राजा न ठहींदो आहे न। गीता जी वास्तव में ॾाढी महिमा आहे। साथ साथ भारत जी भी महिमा आहे। भारत सभु धर्म वारनि जो वॾो तीर्थ आहे। सिर्फ़ कृष्ण जो नाम विझण जे कारण सॼो महत्व ई उड़ी वियो आहे। हिन कारण ई भारत कौड़ी तुल्य ठहियो आहे न। जो पंहिंजे बाप खे न ॼाणंदो आहे, जो पंहिंजे धर्म खे न ॼाणंदो आहे, जो पंहिंजे धर्म जे शास्त्र खे न ॼाणंदो आहे, उनजी छा हालत थींदी। इहे भी ड्रामा अनुसार आहे भी ड्रामा अनुसार, परंतु सावधान करणो हूंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि सुठी रीति। बाबा त केॾो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। दिन प्रतिदिन गुह्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। त पोइ पुराणा चित्रनि खे बदिली करे ॿिया ठाहिणा पवनि। जीअं जीअं बाबा नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त चित्रनि खे बि बदिलणो खपे। इहो त अंत ताईं थींदो रहंदो। ॿारनि जी बुद्धि में सुठी रीति रहणो खपे। ॿारनि खे बुद्धि में सुठी रीति रखणो खपे कि असांखे शिव बाबा छा छा सम्झाईंदा। शिव बाबा असांखे वरसो थो ॾेई चईंदो आहे मामेकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। कृष्ण खे यादि करण सां विक्रम थोड़ी विनाश थींदा। उहो सर्वशक्तिवान थोड़ी आहे। सर्वशक्तिवान त हिकु बाप आहे। वरसो बि उहो ॾींदो आहे। मनुष्य कृष्ण खे यादि कंदा रहंदा आहिनि। अच्छा सम्झो कृष्ण ई चई, उहो बि चईंदो न देह जे संबंधियुनि खे छोड़ो, मामेकम यादि करो। आत्मा त बाप खे यादि कंदी आहे न। कृष्ण त सभिनि आत्माउनि जो बाप न आहे न। ये भी विचार सागर मंथन कर बुद्धि में धारण करणो आहे। कोई मोह में फसंदा आहिनि। फसण जे कारण पोइ धारणा न करे सघंदा आहिनि। तव्हां ॻाईंदा बि आहियो न, ॿियो संग तोड़ तव्हां सां संग जोड़दासीं। मुंहिंजो त हिकु तव्हां ॿियो न कोई। परंतु मोह वो अहिड़ी चीज आहे जो हिकदमि बंदर ठाहे छॾंदी आहे। बंदर में मोह हूंदो आहे, लोभ बि ॾाढो हूंदो आहे। साहूकार माण्हू जो बि सम्झाईंदा आहिनि, साहूकार माण्हुनि खे बि सम्झायो आहे कि हाणे मौत सामने बीठो आहे। उन्हनि खे बि
ॼणनि त सम्झायो अथनि, अञा भी सम्झाईंदा रहो। ये सब ईश्वरीय सेवा में लगाए छॾो, भविष्य जे लाइ जमा करो। त बाप चवनि था परंतु बंदर मुआफ़िक लटक पिया आहिनि, छॾंदा ई न आहिनि। बाप चवंदा आहिनि जो भी देह सही देह जी संबंधी आहिनि उन सां बुद्धि योग हटायो, बाप जी श्रीमत ते हलो। तव्हां चवंदा आहियो न ये धन बाल ॿार आदि सभु ईश्वर जा आहिनि। हाणे उहो खुदि आयो आहे, चए थो तव्हांजा इहे धन दौलत आदि सभु ख़तम थी वेंदा, कंहिंजी दॿी रही धूल में कंहिंजी राजा खाए। न अगर सफल कंदव त अर्थक्वेक आदि में सभु खलास थी वेंदा। एरोप्लेन किरंदो व आग लॻंदी त पहिरियों अगर एरोप्लेन किरंदो आहे या आग लॻंदी है त पहिरियों अंदर चोर घुसंदा आहिनि जेसिताईं पुलिस अचे। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार देहदारियुनि सां मोह कढणो खपे। तव्हांखे देहदारियुनि मां मोह कढणो आहे, मोह जी ठहिणो आहे। देह अभिमान आहे सभिनि खां पहिरियों दुश्मन। देवता ऐं देही अभिमानी हुया न, देह अभिमान अचण सां विकारनि में फसंदा आहियूं। तव्हां अधु कलाक देह अभिमानी रहिया आहियो, हाणे देही अभिमानी ठहिण जी प्रैक्टिस करो। जो भी मनुष्य मात्र आहे बिल्कुलु ई इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा ई न आहिनि, न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। आत्मा छा चीज आहे, परमात्मा छा चीज आहे। मां आत्मा केतिरा जन्म वरिता आहिनि, कीअं मां पार्ट वॼाईंदी आहियां। असां सभु एक्ट्रेस आहियूं, कंहिंखे बि न पतो आहे न। हिन करे पाण सभु ऑर्फन निधन जा थी विया आहियूं। उहो त चई छॾंदा आहिनि आत्मा ज्योति में लीन थी वेंदी आहे, परंतु आत्मा त अविनाशी आहे न। आत्मा में ही 84 जन्मनि जो पार्ट नूंदल आहे। चईंदा भी आहिनि आत्मा स्टार आहे, पोइ सम्झंदा न आहिनि। आत्मा सु परमात्मा चई छॾंदा आहिनि। बाप खे त बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि। आत्मा जे लाइ चई छॾंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो अजब सितारो। परमात्मा जे लाइ त कुझु ॿुधाईंदा ई न आहिनि। ॿियो चई छॾंदा आहिनि कि हुनजो नाम रूप न आहे, सर्वव्यापी आहे। अरे नाम रूप न आहे त सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे। नाम आहे न शिव, रूप तव्हां शिवलिंग ठाहियो था, हुनजो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे। हुनखे परमात्मा चइबो आहे। उहो बि परम धाम में रहण वारो आहे न, उहो बि बिंदी आहे। सिर्फ़ु वो पुनर्जन्म रहे था ऐं पाण सभु पुनर्जन्म में ईंदा आहियूं। परमात्मा जे लाइ चई छॾंदा आहिनि, परमात्मा जे लाइ चइबो आहे ज्ञान जो सागर आहे, आनंद जो सागर आहे, पवित्रता जो सागर आहे, सुखनि जो सागर आहे। देवताउनि खे इहो वर्सो कीअं ॾिनो, बाप ई त ॾिनो न। तॾहिं त 16 कला संपूर्ण सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठहिया। इन देवता जहिड़ो हाणे कोई आहे ई न। छो जे बाप एॾो समय खां आयो न आहे, हाणे आयो आहे त ओड़ो ठाहे थो। उन्हनि खे वर्सो परमात्मा द्वारा ई मिलियो, इहो बि कंहिंखे न पतो आहे। बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। मां ही ज्ञान जो सागर आहे न, हिन समय अची करे तव्हांखे ज्ञान थो ॾियां। पोइ प्रायलोप थी वेंदो, पोइ हूंदी आहे भक्ति। हुनखे ज्ञान थोरी चईंदासीं। भक्ति में ज्ञान जरा बि न आहे ऐं ज्ञान में भक्ति जरा बि न आहे। ज्ञान सां त सदगति थींदी आहे न। हाणे तव्हां सभिनि जी दुर्गति थी आहे, तॾहिं त सर्व जो सदगति दाता ज्ञान जो सागर आयो आहे। बाप बि ज्ञान सनानु कराईंदो आहे न, उहो त पाणी जो सनानु आहे, हुन सां कोई सदगति थोरी थींदी आहे। इहे ॻाल्हियूं बि धारण करणी खपनि। मुख्य जो सुठा सुठा चित्र आहिनि उहे वॾा हुजणा खपनि, जो कोई बि अचे त सुठी रीति सम्झी सघे। अक्षर ॾाढा सुठा हुजणा खपनि। चित्र ठाहिण वारनि खे बुद्धि में रखिणो खपे। कंहिंखे बि सॾु था करो, निमंत्रण ॾेई करे कि अची करे, कि कंहिंखे बि सॾु करो त निमंत्रण ॾेई करे सॾु करो कि अची करे परम पिता परमात्मा जो परिचय वठो ऐं भविष्य 21 जन्मनि जे लाइ बाप खां वर्सो वठो। भाई बहन, भाई ऐं भेण, लौकिक पारलौकिक बाप खां बेहद जो सुख जो स्वराज कीअं वठिबो आहे, कीअं मिलंदो आहे, उहो अची करे सम्झो। इहो ई समय आहे जॾहिं पाण परमात्मा जो परिचय वठी करे 21 जन्मनि जे लाइ जमा करे सघंदा आहियूं, न त पोइ समय हली वेंदो। बेहद जे बाप खां वर्सो पाइण सिखो।
इन में ड्रिजण जी कोई ॻाल्हि थोड़ी आहे। तॾहिं तव्हां सॾी कंदा आहियो कि हे पतित पावन अच, त उहो धरती ते आयो आहे, तव्हांखे चए थो तव्हां मूंखे सॾु कयो, हाणे मां आयो आहियां, वरसो वठो। बाप बि चईंदो आहे न काम शत्रु आहे। पावन दुनिया में वञिणो अथव त पवित्र त ज़रूरु रहणो आहे, हिन में ड्रिजण जी छा ॻाल्हि आहे। पतित हुनखे चइबो आहे जो विकार सां जनम वरितो आहे। सत्युग त्रेता में विख हूंदो न, हुनखे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। विकार आहे ही न, इहे बि तव्हां पुछी सघंदा आहियो। इहे बि तव्हां छो था पुछो कि ॿार कीअं पैदा थींदा। कई माण्हुनि खे चईंदा आहियूं त पोइ प्रश्न पुछंदा आहिनि न कि ॿार कीअं पैदा थींदा। परंतु तव्हां बाबा जा ॿार उन्हनि खे चओ कि तव्हां निर्विकारी त ठहो, ॿार जीअं पैदा थींदा हूअं पैदा थींदा। तव्हां इहे पुछो ई छो था। तव्हां बाप खे यादि करो त जन जन्मांतर जे विक्रमनि सां विनाश, पंहिंजे विक्रमनि खे विनाश त करो, पंहिंजे पाण खे निर्विकारी त ठाहियो। इहा आहे ई पाप आत्माउनि जी दुनिया, उहा आहे पुण्य आत्माउनि जी दुनिया। इहा सुठी रीति बुद्धि में विहारणो आहे। भक्ति जो फल भगवान अची करे ॾींदो आहे। बाप ई सर्व जी सदगति करे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे न। बाप चईंदो आहे हाणे पवित्र रहो, मामिकम यादि करो, इहो ई महामंत्र अथव। पहिरियों बाप खे यादि करे पवित्र रहो, पोइ बाक़ी ॻाल्हियूं तव्हांखे हुते ई सम्झ में अची वेंदी हले करे छा थींदो छा न थींदो। बाप खां वरसो ज़रूरु मिलंदो न। बाप चईंदो आहे मूंखे यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही वेंदव। सीढ़ी ते सम्झाइणो आहे, दिन प्रतिदिन हर चीज़ सुधरदी रहंदी आहे। हिन में क्लियर कर लिखणो आहे ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थी थिए। हाणे आदि सनातन देवी देवता धर्म आहे न, उहो धर्म हुयो। हुन समय ॿियो कोई बि धर्म न आहे। हाणे सभु धर्म आहिनि, उहो धर्म न आहे। जो पवित्र ठहींदा उहे ई पवित्र दुनिया में ईंदा न। जेतिरी ताक़त तव्हां में भरिजदी वेंदी ओतिरो ओतिरो पाण आत्मा हुते पहिरियों पहिरियों ईंदासीं। केरु आत्मा पहिरियों ईंदी केरु न ईंदी, उहो पंहिंजे अंदरि जेतिरी ताक़त भरिजी वेंदी न हुन अनुसार थींदो। सभु इकट्ठा त न ईंदा, इहे बि ॼाणंदा आहियो। सत्युग त्रेता में देवी देवता ॾाढा थोड़ा हुया, पोइ वृद्धि खे पाईंदा हुया। प्रजा त ढेर हूंदी, सम्झाइण वारा बि ॾाढा सुठा खपनि। चओ बेहद जे बाप खां वरसो वठिणो अथव त अचो, जेके पुकारो था हे बाबा, उनजो वास्तव नाम शिव आहे, रूप निराकार आहे। ईश्वर व प्रभु भगवान चइण सां इहे न सम्झंदा आहिनि कि उहो असांजो बाप आहे। जॾहिं बाप ई न सम्झंदा त वरसे जी खुशबू कीअं ईंदी। शिव बाबा चईंदा आहिनि, शिव बाबा चइण सां वरसो यादि ईंदो आहे। शिव खे बाप रूप में यादि करण सां आत्माउनि खे वरसो यादि ईंदो आहे न। परमात्मा जो इहे गुण शक्तियूं ज्ञान इहो आत्मा जे लाइ वरसो आहे। हुनखे ई चईंदा आहियूं शिव परमात्मा नमः। परमात्मा जो नाम त ॿुधायो, नाम रूप खां न्यारी कोई चीज न आहे। हुनजो असली नाम शिव आहे। सिर्फ़ शिवाय नमः बि न चइणो, शिव परमात्मा नमः चइणो। हर हिकु अक्षर खे सुठी रीति क्लियर कर सम्झाइणो हूंदो आहे। शिवाय नमः चइण सां भी बाप जो मज़ो न ईंदो। मनुष्य त हिननि सभु नाम पंहिंजे मथां बि रखी छॾंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य खे कॾहिं भॻवान थोरी चई सघंदा आहिनि। बल तव्हां रखो कि असां बि भॻवान आहियूं, शिवो हम आहियूं, लेकिन भॻवान त निराकार हूंदो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चईंदा आहिनि। बाप रचयिता त निराकार आहे। जीअं लौकिक बाप ॿारनि खे रचंदो आहे, वरसो ॾींदो आहे, उहो ई बेहद जो बाप बि वरसो ॾींदो आहे। भारत खे विश्व जो मालिक ठाहींदो आहे न। सॼी दुनिया खे पतित खां पावन ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। इहे थोरी कोई ॼाणंदा आहिनि। असांजो धर्म स्थापक बि हिन समय पतित आहे, क़ब्र दाख़िल आहे। इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि। बल क्रिश्चन चईंदा आहिनि क्राइस्ट बि हिते बिगर रूप में आहे। परंतु निश्चय हुजे न, सभु निश्चय करनि न, सभु धर्म वारी आत्मायूं।
या तक कि आदि सनातन देवी देवता धर्म वारी भी आत्मायूं हिते पुनर्जन्म में वठी वठी करे पतित थी आहिनि, तॾहिं त देवी देवताउनि जा कारा चित्र पूजऊं था। हाणे सभिनि जी क़यामत जो समय आहे। सभिनि आत्माउनि खे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे शुद्ध थी करे पंहिंजे घर परम धाम में हलणो ई आहे। बाप ही अची करे सभिनि खे जगाईंदो आहे न। क़यामत जे समय ही ख़ुदा भगवान ईंदो आहे। वो ही ज्ञान जो सागर आहे। लिखल भी आहे सागर जा ॿार भस्मीभूत थी विया। अर्थात काम चिता ते वेही करे कारा आयरन जे थी विया। पोइ बाबा अची करे पाण खे सुंदर कीअं ठाहे। ज़रूर पाण जॾहिं बाप ईंदो उनखे सम्झदासीं, उनखे यादि कंदासीं, तॾहिं त बाप खे यादि करे पाण सुंदर थी वेंदासीं न। हाणे त कारा थी विया आहियूं, लेकिन सुंदर कीअं थींदासीं? बाप चईंदो आहे यादि जी यात्रा सां। योग अक्षर चइण सां मनुष्य मौज थी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त अंत मथे सो गति थी वेंदी। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि न, त बि इहे ॻाल्हियूं ॿुधी में तव्हांजी वेंदी कोन अथव। देह अभिमान ॾाढो आहे न, इन करे धारणा न थींदी अथव। बाबा त ॾाढी सुठी युक्ति सां ॿुधाईंदा आहिनि। बेहद जे बाप खे जेके तव्हां यादि कंदा आहियो, बेहद जो बाप जेके तव्हां यादि कंदा आहियो, उहो छा अची करे कंदो आहे? भारत खे स्वर्ग ठाहींदो आहे। हाणे बाबा पंहिंजो कर्तव्य थो ॿुधाए कि तव्हां मूंखे छो एतिरो यादि कंदा आहियो, छो जे मां हिन दुनिया खे स्वर्ग ठातो हुयो। हाणे वरी खां ठाहियूं था। हद जो वरसो त जन्म जन्मांतर वठंदा आया आहियो न। हाणे बेहद जो बाप खां 21 जन्मनि जो वरसो वठो। सत्य त्रेता में देवता ऐं राज्य कंदा हुया। सूर्यवंशी, पोइ चंद्रवंशी, पोइ वैश्यवंशी, पोइ शूद्रवंशी। 100 अक्षर विझण सां सिद्ध थींदो आहे कि वो पुनर्जन्म वठंदा आहिनि। जॾहिं पाण लिखंदासीं न, मां ही सूर्यवंशी, सो चंद्रवंशी, सो वैश्यवंशी, सो शूद्रवंशी। त 100 अक्षर लिखण सां ही सिद्ध थींदो आहे कि मां ही पुनर्जन्म वठी वठी करे शूद्रवंशी थी आहियां। हाणे मां ही बाप खां ज्ञान और योग जी शिक्षा वठी करे ब्राह्मण ठही आहियां। वर्णन में ईंदा आहिनि न आत्मा, उहो बि देवी देवता धर्म वारी जेकी पहिरियों ईंदियूं आहिनि, उहो ही वर्णन में ईंदियूं आहिनि। सर्विस कंदव त नाम बि थींदो। चईंदो बाबा जा ॿार त केतिरा होशियार आहिनि, सभु कमु ईंदो अथनि। असांखे स्वर्ग जी बादशाही जो वरसो बि ॾींदा आहिनि ऐं इहो माल बि ॾींदा आहिनि। इहो चित्र आहे अंधनि जे अॻियां आईनो। हिन में जादू आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। हिन ज्ञान में पवित्रता मुख्य आहे। सम्झंदा आहिनि ये अंतिम जन्म आहे, स्वर्ग में हलणो आहे त पवित्र ज़रूर रहणो आहे। विनाश सामने बीठो ई आहे, पावन ज़रूर ठहिणो आहे न। सन्यासी घर बार छॾे करे पावन ठहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि विनाश साम्हूं बीठो अथव, मूंखे यादि करो त तव्हां सभिनि आत्माउनि जो बेड़ो पार थी वञे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे मनन शक्ति द्वारा शक्तिशाली ठही विघ्नन जे फोर्स खे समाप्त करण वारा सर्व आकर्षणनि खां मुक्त थो। वर्तमान समय मनन शक्ति द्वारा आत्माउनि में सर्व शक्तियूं भरण जी आवश्यकता आहे। इन जे लाइ अंतर्मुखी ठही हर पॉइंट ते मनन करो त मक्खन निकिरंदो ऐं शक्तिशाली ठही वेंदव। अहिड़ी शक्तिशाली आत्मायूं अतींद्रिय सुख जी प्राप्ति जो अनुभव कंदियूं आहिनि। उन्हनि खे अल्पकाल जी कोई बि वस्तु पंहिंजे पाण वटि आकर्षित न करे सघंदी। उन्हनि जी मग्न अवस्था द्वारा जो रूहानियत जी शक्तिशाली स्थिति ठहींदी आहे, हुनमें उनजे कारण विघ्नन जो फोर्स समाप्त थी वेंदो आहे। अच्छा, स्लोगन आहे ब्रह्मन संसार में सर्व जो सम्मान प्राप्त करण ही तख्त नशीन थियणो आहे। तख्त नशीन अर्थात मां आत्मा भ्रुकुटी जे तख्त ते वेठी आहियां। बाप जी दिल तख्त नशीन आहे। ऐं भविष्य में विश्व जो तख्त पे वेहण वारी आहियां। अच्छा, ओम शांति।